अस्सलाम वालेकुम। क़िसाgo में हमारी ख़िदमत में हाज़िर आहियां। इन दुआ सां जिते बि ख़ुशि हुजो शादी आबाद जो करीम रब खे दामे दर में कर में सुख ने सिर्फ़ पंहिंजो मोहताज रखे। जा अंगण आसूदा हुजनि, रंग ख़ुशबू मुर्क महक सभु अव्हां वटि वाफ़र खां वाफ़र हुजनि ऐं अव्हां हयातीअ में परवरदिगार करे त ॾियण वारा हुजो, वठण वारा सिर्फ़ु पंहिंजे रब खां हुजो। आमीन सुम्मा आमीन। ख़मीस ॾींहुं मां अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदो आहियां ऐं इंशाअल्लाह अज़ीम हिन ख़मीस खां पोइ जेका मतिलबु नेक्स्ट ख़मीस ईंदी उन ते रमज़ान मुबारक ख़तमु थी चुको हूंदो, माना ख़ैर सां हयाती रही त ईद बि असां गुज़ारे चुका हूंदासीं। इन करे तव्हांखे अॼु ई एडवांस में ईद मुबारक। अल्लाह करीम अव्हांजी इबादतूं क़बूल करे, अव्हांजा रोज़ा, तव्हांजो तरावीहूं, तव्हांजी जेका दिलि जी हुज़ूर जी इस्तदा आहे उहा रब करीम क़बूल करे। आमीन सुम्मा आमीन। अॼु रीडिंग डे आहे, कुझु पढ़ंदासीं बि सही, इन खां सवाइ कुझु ॿियो बि ज़िक्र तव्हां सां ज़रूरु अर्ज़ु करणु चाहियां थो। हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैह सफ़र जे इरादे सां बग़दाद खां ॿाहिरि रवानो थियो त कुझु मुरीद गॾु हुयसि, जिन खां पुछाईं अव्हांखे बहलूल जे हाल जी ॼाण आहे? उन्हनि वराणियो, साईं हू त हिकु दीवानो आहे, मजज़ूब आहे, हुन सां मिली छा कंदो? हज़रत जुनैद चयो, मूंखे हुन सां मिलणो आहे, हुनखे ॻोल्हे अचो, साणुसि कमु आहे। मुरीदनि ॻोल्हा कई ऐं नेठि हिकु रण पट में बहलूल खे ॻोल्हे लथाऊं। शेख जुनैद उते पहुतो त ॾिठईं त बहलूल हिकु सिर मथे हेठां ॾेई लेचल पियो। हज़रत जुनैद सलाम कयो, बहलूल जवाबु वराणियो ऐं पुछियईंसि, तूं केरु आहीं? हुन वराणियो, मां जुनैद बग़दादी आहियां। बहलूल चयो, ए अबुल क़ासिम, तूं ई उहो शेख बग़दादी आहीं जेको माण्हुनि खे बुज़ुर्गनि जूं ॻाल्हियूं सेखारींदो आहे? जी हा, कोशिशि त कंदो आहियां। त पोइ तूं मानी खाइण जो तरीक़ो त ॼाणंदो ई हूंदे? छो न साईं, बिस्मिल्लाह पढ़ंदो आहियां, पंहिंजे साम्हूं वारी शइ खाईंदो आहियां, नंढो गिरह खाईंदो आहियां, आहिस्ते आहिस्ते चॿाड़ींदो आहियां, ॿिए जे गिरह ते अखि न हयां रखंदो ऐं मानी खाइण महिल अलाह जी यादि खां ग़ाफ़िल न हयां रहंदो। जेको बि गिरह खाईंदो आहियां त अलहमदुलिल्लाह चवंदो आहियां। मानी खाइण खां पहिरीं बि हथ धोईंदो आहियां ऐं मानी खाइण खां पोइ बि हथ धोईंदो आहियां। इहो ॿुधी बहलूल थिगड़ो थियो ऐं पंहिंजो दामन छॾींदे हज़रत जुनैद खे चयईं, तूं माण्हुनि जे पीर मुर्शिद बणिजण जी कोशिशि पियो करीं ऐं हालत इहा आहे त तोखे अञा मानी खाइण बि नथी अचे। इहो चई अॻियां रवानो थी वियो। मुरीदनि चयो, साईं अर्ज़ु कयोसीं न त हीउ चरियो आहे, दीवानो आहे, मजज़ूब आहे। हज़रत जुनैद रहमतुल्लाह अलैह चयो, हीउ चरियो त आहे, पर पंहिंजे कम लाइ सियाणनि जा कन बि खपींदो आहे। बहलूल अॻियां वधियो, शेख बग़दादी वटि पहुतो त हुन सुवालु कयो, तूं केरु आहीं? हुन चयो, मां शेख जुनैद आहियां, जेके खाधे खाइण जा आदाब नथा अचनि। बहलूल चयो, ख़ैरु, मानी खाइण नथी अचे त गुफ़्तगू करण त ईंदी हूंदई। हज़रत जुनैद चयो, जी हा, ॼाण त अथव, त ॿुधाए त गुफ़्तगू कीअं कंदो आहीं? शेख जुनैद अर्ज़ु कयो, मां हर ॻाल्हि हिकु अंदाज़े मुताबिक़ कंदो आहियां, बेमौक़े ऐं बेहिसाब न आहियां ॻाल्हाईंदो, ॿुधंदड़नि जी सम्झ जो अंदाज़ो लॻे ॻाल्हाईंदो आहियां। ख़्यालु रखंदो आहियां त एतिरो न ॻाल्हाए जो माण्हू मूं मां बेज़ार थी पवनि। बातिनी ऐं ज़ाहिरी उलूम साम्हूं रखंदो आहियां। इन खां सवाइ गुफ़्तगू जी आदाब बाबति कुझु ॿियूं ॻाल्हियूं बि कयईं। बहलूल चयसि, मानी खाइण त छुटी, तोखे त ॻाल्हाइण बि नथो अचे। इहो चई बहलूल पंहिंजो मुंहुं फेरायो, अॻिते रवानो थी वियो। हज़रत जुनैद पोयां हलंदो रहियो। कुझु फ़ासिलो तइ करण खां पोइ बहलूल ॾांहुं पहुतो मुरीद ऐं चयईं, तोखे मानी खाइण ऐं ॻाल्हाइण जे तरीक़नि जी ख़बर न आहे, सुम्हण जे तरीक़े जी त ख़बर हूंदई न? शेख जुनैद वराणियो, जी साईं। चङो भला ॿुधाए त सही, तूं कीअं सुम्हंदो आहीं? जॾहिं मां सुम्हण जी निमाज़ ऐं दुरूद वज़ा खां वांदो थींदो आहियां त सुम्हण वारे कमरे में हलियो वेंदो आहियां। इहो चई शेख सुम्हण जा उहे आदाब बयानु कया जेके हिन बुज़ुर्गनि खां सिखिया पिया। बहलूल चयो, ख़बर पयमि त तोखे त सुम्हण जा आदाब बि कोन था अचनि। इहो चई बहलूल वञणु घुरियो त हज़रत जुनैद बग़दादीअ संदसि दामन पकिड़े वरितो। अर्ज़ु कयईं, साईं, मां नथो ॼाणा, अलाह जे वास्ते तूं मूंखे इहो सभु सेखारे छॾ। बहलूल कुझु देरि तसी चयो, ए शेख, हीअ जेतिरियूं बि ॻाल्हियूं तो कयूं न, से सभु पोइ जा मामला आहिनि। असुलु ॻाल्हि मूंखां ॿुध। मानी खाइण जो असुलु तरीक़ो इहो आहे त सभ खां पहिरीं रोज़ी हलाल जी हुजे। जे ग़िज़ा में हराम मिली वञे त जेकी अदब आदाब तो ॿुधाया उन्हनि खे इख़्तियार करण मां को बि फ़ाइदो कोन थींदो। दिलि रोशन थियण बदिरां वधीक ऊंधाई थींदी वेंदई। शेख जुनैद जे वात मां निकितो, वाह, जज़ाकल्लाह ख़ैर, अलाह तुंहिंजो भलो करे। वरी बहलूल ॿुधायो, गुफ़्तगू करण वक़्तु सभ खां पहिरीं दिलि जो साफ़ ऐं नियत जो पाक हुजणु ज़रूरी आहे। इन ॻाल्हि जो बि ख़्यालु रहे त जेकी बि ॻाल्हि चई वञे उहा ॻाल्हि अलाह जी रज़ामंदीअ लाइ हुजे। का बि गर्ज़, घुर्ज या दुनियावी क़िस्म जो लॻाव शामिलु हूंदो त लफ़्ज़ खणी केतिरा बि सुहिणा छो न हुजनि, तुंहिंजे लाइ जान जो वबाल बणिजी वेंदा। तंहिं करे अहिड़े ॻाल्हाइण खां
माठ फहणु बहितर आहे। ईअं ई सुम्हण बाबति जेकी कुझु तो चयो इहो बि असुलु मक़सूदु कोन्हे। असुलु ॻाल्हि इहा आहे त जॾहिं तूं सुम्हणु लॻी त तुंहिंजी दिलि बुग़्ज़ कीने ऐं हसद खां ख़ाली हुजे, तुंहिंजी दिलि में दुनिया ऐं माल दुनिया जी मोहबत न हुजे ऐं निंड अचण ताईं अलाह जे ज़िक्र में मशगूल रही। बेलूल जी ॻाल्हि ख़तमु थींदे ई हज़रत जुनैद बग़दादी संदसि हथ चुमिया ऐं संदसि लाइ दुआ कयईं। हज़रत जुनैद जा मुरीद इहो सभु ॾिसी बेहदि हैरान थिया। असीं सम्झंदा आहियूं न ख़वातीन हज़रात त असां ॼाणूं था, असां कोन ॼाणंदा आहियूं। हीउ जेको पैराग्राफ मां वञी ख़तमु न अर्ज़ु कयो, इहो जेकॾहिं तव्हां गौर सां कंदा आहियो हूंदो त सम्झी विया हूंदो त असां शयुनि खे छा सम्झंदा आहियूं ऐं शयूं दरअसल छा हूंदियूं आहिनि। हिकु शख़्स खे ज़िंदगी सिखण जो शौक़ु हुयो, सो हुनखे कंहिं ॿुधायो त हिकिड़ो बुज़ुर्ग आहे, तमामु नेक माण्हू आहे, उन वटि वेंदे त उहो तोखे ज़िंदगीअ जा ॾाढा हसीन सबक़ सेखारींदो। सो उन वटि पहुतो ऐं मुलाक़ात कयईं, चई साईं मूंखे ज़िंदगी सिखणी आहे। हुन चयो बुज़ुर्ग खे त बाबा ख़ैरु आहे, बसि छा हूंदो, बसि अलाह कंदो सभु ख़ैरु हूंदो, भलो हूंदो, तूं पाण ई सिखी। चई न साईं तव्हां मूंखे को सबक़ु ॾियो जेको मां तव्हां वटां हितां वठी वञा। जी बाबा सबक़ु आम ज़िंदगी आहे, ॾिसो ज़िंदगी खे मुशाहिदो कयो, मुतालो कयो। चयो साईं तव्हां बुज़ुर्ग तव्हां मूंखे को सबक़ु ॾियो। जॾहिं हुनखे घणो तंग कई न त हुन बुज़ुर्ग मुर्की चयो त बाबा हिकिड़ो सबक़ु मुंहिंजे पारां अर्ज़ु आहे तोखे। सबक़ु इहो आहे त अलाह खे हमेशह पाण खां वॾो सम्झिजांइ। हाणे जीअं सवालु कयो सो ॾिसणु लॻो हुनखे, चई हा मां चवां थो तोखे त अलाह खे हमेशह पाण खां वॾो सम्झिजांइ। जेकॾहिं वॾो न सम्झी सघीं त पंहिंजे बराबरि सम्झिजांइ। जेकॾहिं पंहिंजे बराबरि न सम्झी सघीं त महिरबानी करे पाण खां घटि न सम्झिजांइ। हाणे हुन चयो त हीअ छा ॻाल्हि करे छॾी, नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। अलाह त हमेशह वॾो आहे, अलाह खे घटि केरु सम्झंदो, अलाह खे पंहिंजे बराबरि केरु सम्झंदो। सो चई कोन थियो कमु, हिन जी एॾी साराह ॿुधी आयोसि मां, छा न मिलियो मूंखे हिदायत को सबक़ु पले पियो कोन। उते राति थी वई हुई त हुन बुज़ुर्ग चयो त बाबा राति रही पओ, ख़ानकाह में आरामु कयो, सुबुह जो तव्हां पोइ भली ख़ैर सां रवानो थियो, हिन में तव्हां कहिड़ा सफ़र में वेंदो। त उहो बादिले न ख़ासता राति रही पियो हुते, हाणे ठीकु आहे राति रही त पवां, सुबुह ईंदुसि। सुबुह जो थियो त निमाज़ फजर पढ़ण खां पोइ नाश्तो लॻी वियो। जॾहिं नाश्तो लॻो त नाश्ते में तरह तरह जी शयूं हुयूं, बहितरीनु क़िस्म जूं शयूं हुयूं, माना हिकिड़ी कुज़ीन हुई, रेसिपी कमाल हुई, शान हो जेको नाश्ते ते मौजूदु कोन हो। ऐं राति की मानी बि पई ऐं उहा बि गरम करे उन्हनि उन सां गॾु लॻाए रखी हुई। त जॾहिं हिननि मानी शुरू कई न, हिननि पंहिंजे डाको मां शयूं कुझु कढी रखणु शुरू कई त सदा आई, कंहिं घुरियो, अलाह जे नाले ते घुरियो। जॾहिं सदा साम्हूं आई त हिननि ॾिठो त हाणे हिनखे कुझु ॾियणो आहे, त राति की मानी खणी ऐं जेको दाल हुई या जेको राति को बचियलु उहो खणी चयो बाबा हिनखे बि ॾियो, इहो बि पंहिंजो पेट भरे वठे। मानी पूरी करण खां पोइ वरी हिकिड़ो सोचे त हाणे मोकिलाइण महिल मोकिलाए थो वञा। सो इहो अंदरि जो ॾुख बि कढणो वञा, साईं मूंखे कुझु पलाए कोन पियो, तव्हां वटि आयोसि मां, पर मूंखे घणो कुझु हासिलु कोन थियो, सबक़ु त उहो आम रवाजी जेको तव्हां मूंखे ॾिनो पए। त जॾहिं बुज़ुर्ग वटि पहुतो ऐं सलाम कयईं, मोकिलाइण घुरियईं, त हुन चयो बाबा अलाह जी अमान में। त हिन चयो साईं उहो असल में सिख्या हासिलु करणु आयुसि, पर मूंखे कुझु घणो सम्झ में न आयो। त हुते पाण मुर्की चई बाबा ॻाल्हि ॿुध, मूं छा चयो तोखे? जीअं तव्हां मूंखे चयो त अलाह खे हमेशह पाण खां वॾो सम्झिजांइ, वॾो न सम्झी सघी त पंहिंजे बराबरि सम्झिजांइ, जेकॾहिं बराबरि नथो सम्झी त पाण खां घटि न सम्झिजांइ। न इहो त हिकिड़ो आम रिवाजी सबक़ु आहे, हर कंहिंखे ख़बर आहे त अलाह साईं जल शानो छा आहे। पोइ बुज़ुर्ग मुर्कियो ऐं मूंखे चई त नाश्तो आयो? चयासीं नाश्तो आयो। नाश्ते में 70 अछी हुई? चई 70 अछी त हुई, सामान सुठो हुयो। चई अहिड़ा ताम बि हुया जेके माना तमामु वधीक हुया ऐं तूं हुनखे खाई न पियो सघीं, पर त सम्झो त इहे केॾा मुरगन ऐं केॾा सुठा आहिनि। चई हा साईं उहे बि हुया। त उहा चूंड कई हूंदी जेको तोखे वणियो हूंदो? चई साईं मां उहा चूंड कई जेको मूंखे खाधो वणे पियो, मां उहो ई खायां। त बुज़ुर्ग जी मुल्क गहरी थी वई। चई त सदा बुलंद थी वई? कंहिं पंहिंजे रब जे नाले ते घुरियो? आवाज़ु बुलंद थियो को? चई हा साईं थियो हुयो। चई पोइ तव्हां छा ॾिनो? तव्हां छा ॾिनो? मूं तोखे चयो न त अलाह खे हमेशह मथां सम्झिजांइ। जेकॾहिं तूं पंहिंजे रब खे मथां सम्झी आहे त सभ खां बहितरीनु शइ ॾींहुं आहे। जेकॾहिं तूं रब खे पंहिंजे बराबरि सम्झी आहे त उहो ॾींहुं आहे जेको तूं पाण खाधो पए। तो त मुंहिंजा बचा रब खे घटि सम्झो, तॾहिं त तो हुनखे उहो ई ॾिनो जेको न ॾियण जहिड़ो हो। बसि ख़ात्मो सां इहे अर्ज़ु आहे। ईद आहे 4 या 5 या 6 ॾींहं, 3 ॾींहं, जेको बि तव्हां वटि वक़्फ़ो आहे, कुझु ॾेई सघूं था।
कुझु ॾियणु सिखी सघूं था। जॾहिं असां चऊं था न असांखे ॼाण कान्हे, असां चऊं था असांखे ॼाण आहे, असां ॿई फ्रेज़िस था पंहिंजे पाण में टकरायूं। ॼाण आहे बि सही, ॼाण न आहे बि सही। जेकॾहिं ॼाण आहे त भली का, जेकॾहिं ॼाण न आहे त बि ख़ैरु आहे। पर एतिरी त ॼाण आहे त सुठी शइ छा हूंदी आहे, ख़राबु शइ छा हूंदी आहे, हथ बदियस कजे थो, कुझु सुठो ॾेई सघूं था हिन ईद ते, ॾेई सघूं था त कमाल थी वेंदो। समाप्तनि ते ख़राबु शइ हुजे माज़त चाहियां थो। तव्हां सभिनी खे ईदूं मुबारक हुजनि। करीम रब खे अहिड़ा हज़ारे ॾींहं नसीब करे जंहिंमें ख़ुशियूं अवां सां हमपला हुजनि ऐं तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ खे बहितर खां बहितर नमूने महसूसु करे सघो। बशत हयात ईंदड़ हफ़्ते वरी यादि थींदासीं। रब करीम खे दामे दर में कर में सुख में सिर्फ़ु पंहिंजे मोहताज खे फ़ी अमान अल्लाह। अल्लाह भाई सदाईं।